नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस के केसनि में इज़ाफ़ो थियण लॻो। मर्ज़वे खे वधीक 3 ॼणा फ़ौत ऐं 192 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मदثر عباس। जी मदثر, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल सारा। हैदराबाद में कोरोना जा वार आहिनि उहे मुसलसिल तेज़ी सां जारी आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 192 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त कोरोना सां 6 मरीज़ पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए पिणु वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां फ़ौत थींदड़ जेको मरीज़ जो मजमूई तादाद आहे उहो वधी 324 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1090 कोरोना जूं टेस्टियूं कयूं, जिन मां 192 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 1648 थी वियो आहे, जिन मां 1582 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि, जॾहिं त 77 मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना केस मुसबतनि जेका शरह आहे उहा 18 सैकड़ो रही आहे। जी मुदثر, अवां जी महिरबानी।